सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ कलमधड़नि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जामशूरे में शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीम तरफ़ां इरफान बुरफ़त, के बिरोही रबनवाज़ अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में एसटीपी के सागर आलमाणी, मुदस्सिर अब्बासी, पीपी सयाफ़ के अॻवान रिज़वान डाहाणी, पीपी शहीद भुट्टो के हाकिम मल्हा, एसयूपी के निसार लाखेर, फंक्शनल लीग के मुर्तज़ा नाइच, दुकानदार अॻवान अब्दुल रहीम जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। कोठड़ी में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जामशूरे के सॾ ते कुर्बान पंवर, लतीफ़ शोरो, नवीद पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरनो हंयो वियो। बदीन में सखर के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल 40 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मरकज़ी सॾ ते हाजी ख़ालिद महमूद राज़िक ॾिनो खोसो, लाला हारून, शौकत मेमण, दीदार हुसैन मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में काज़िया बाग़ खां ऐवान सहाफ़त ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में सिंध तरक़ी पसंद पार्टी के मरकज़ी सदर शाहनवाज़ सियाल, आबादकार अॻवान अल्ताफ़ चोखियो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। अमरकोट में यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ मुमताज़ आरेसर, नज़ीर समेजो, इलियास थरी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। चंदे मोहम्मद खान में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ कलमधड़नि तरफ़ां प्रेस क्लब ते कारो झंडो चाढ़े रमज़ान शोरो, गुलाम नबी कीरियो, मुज़फ़र रिंद, अब्दुल हफ़ीज़ निज़ामानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बिरछा में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल वारे वाक़े ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां रजब बोज़दार, मुनीर आकाश, नौशाद बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद जान मोहम्मद महर जे तस्वीरुनि आॾो गुल रखी ॾिया ॿारे भेटा पेश कई वई। हाला भरसां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मरकज़ी सॾ ते शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि मोहम्मद हाशिम खोखर, अकरम खोखर, शुएब खोखर ऐं इमदाद चांग की अॻवानी में हाला मेन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। तलहार में सहाफ़ी बिरादरी तरफ़ां मोहम्मद हुसैन गोपांग, रुस्तम अली कहेरी, सजाद चांडियो ऐं जमशेद मल्हा की अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उडेटेलाल में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मरकज़ी सॾ ते शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि समेत समाजी तंज़ीमनि के अॻवाननि ऐं शहरनि तरफ़ां अब्दुल गफ़ूर हिंगोरो, फ़कीर सिकंदर, शाहिद ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी शहीद अल्लाह बख्श चौक ते धरनो हंयो वियो। कलोई में सखर के सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ इरफान खोसो, रज़ा हालू, ज़ुल्फ़कार नुहड़ियो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब कलोई जे आॾो कारा झंडा खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिक साज़िश तहत सिंध में अमन अमान खे ख़राब करण लाइ सिंध जे शऊर खे बेगुनाह क़त्ल कयो पियो वञे, जेको अमल बर्दाश्त जोॻो नाहे। केस जे मुख्य जवाबदारनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे।